असीं सिंधी तिरियल पखिड़ियल आहियूं। हिकु वक़्तु हो असां सिंधियुनि खे पंहिंजो प्रांत हो। हिकु वक़्तु हो जॾहिं असीं कठा थी हिकु हंधि रहंदा हुआसीं, पर प्यारे प्रभुअ जो हुकुम ॿिए तरह थियो। पार्टीशन पियो 65 साल अॻु। हिन 65 सालनि में मुंहिंजा प्यारा भाउर, मुंहिंजूं भेनरूं सिंधियुनि ते केॾी न प्यारे प्रभुअ जी आसीस थी आहे। सिंधी सभु कुझु छॾे विया, पंहिंजूं बनियूं ॿारा, पंहिंजूं मिल्कियतूं केतिरनि खॼूं खोटे उते सोन पंहिंजो लिकाए रखियो हो। जेकी होन सभु उते छॾे सिंधी हथे ख़ाली आया। के किथे के किथे। वी आर अ स्कैटर्ड कम्यूनिटी। के भारत खां ॿाहिरि मुंहिंजा प्यारा भाउर, मुंहिंजूं भेनरूं, ऐं केॾियूं न तकलीफ़ुनि मां असीं लॻिया आहियूं। कैंपुनि में असांखे रहणो पियो। चादरूं हणी असीं भितियूं ठाहींदा हुआसीं, मुंहिंजा प्यारा भाउर, मुंहिंजूं भेनरूं। पर प्यारे प्रभुअ जी केॾी न असां ते कृपा आहे, केॾी न असां ते कृपा। के चवंदा आहिनि त सिंधी उहो जो मिटीअ मां सोन ठाहे। बेशक बेशक असां मां केतिरनि ईअं करे ॾेखारियो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा भाउर, मुंहिंजूं भेनरूं, मां तव्हांखे चवणु आयो आहियां त इन करे तव्हीं प्रभुअ जा शुकराना मञो, शुकराना मञो, शुकराना मञो। उन ॾींहंनि जो मां वीचार करियां थो जॾहिं मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर ऐं भेनर कैंपुनि में रहंदा हुआ, केॾियुनि तकलीफ़ुनि में रहंदा हुआ, ऐं हींअर कीअं न वॾनि बंगुलनि में रहनि था। हींअर केॾियूं न खे सहूलियतूं। एतिरे क़दुरु जो मां पुछंदो आहियां तिन खां, केतिरनि भाउरनि खां पुछंदो आहियां त जेकॾहिं सिंध असांखे वरी वापसि मिले ताईं मोटी हलंदा? चयूं न, असीं कोन हलंदासीं, असीं हिते ॾाढा ख़ुशि वेठा आहियूं।